असगर हाणे तुंहिंजो इंतज़ार आहे सॼी सिंध वरी तोखे ख़बर थी मज़मत शुरू करे को चाय पियो माइक लगायो खोले नखे वठ असगर साईं साईं इहो अॻिते हाँ हाँ कयूं था बिल्कुल 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 सही हेॾा बाबा ही खणी वञो होॾां हिनखे वठ अॻिते हलो हिते रखी छॾ हिते रखी छॾ हिते रखी छॾ सर पे ये जल्दी लाए होती मां ठीक है बड़ी सब अखबार जी खपड़ी भी आहे अखबार जो ॾेखारे सघूं था जी अदा जी अदा जी अदा फोन तो न था चुप करना सब वासना जिन तरह उन मैसेज में जी अदा जी जी ये बीहण जेतरी ना है 5 मिनट में भी से हाँ हाँ ठीक है बस थोड़ी देर खां पोइ थोरो सबर कयो होॾां में हली पोइ कमु पाणी खणिजो हाँ हाँ अदा थोरो हाणे हेॾा अॻियां महिरबानी थियो पको बंद कयो आवाज़ के बंदा सर पे न हे ये दोस्तन दे फेरा ये देखा सबनी असगर साईं तव्हां क्यों ॾींदो त पोइ असां ओके सर मुगेरी आहे डायरेक्ट मुज़फ़र मुज़फ़र मुगेरिया ऐं ॿियो राहत बेटे खबर पई आहे लाख वारी आज हाथ पे बिस्मिल्लाह रहमान रहीम जेॾो तुंहिंजो नाम बाजबी हुजे मंगा री थंबे री थोड़े तू छपर तू छां गुजारो कहाँ मालूम सबका तोखे महिरबानी सभिनी दोस्तनि जी सिंध जागे पई बिल्कुलु सिंध जागे पई ऐं असीं ॾिसूं पिया ऐं अव्हां बि चंद सेकंडनि खां पोइ असांजा अॼु हिन वक़्तु जिथे पाण मौजूदु आहियूं त मुंहिंजे ख़्याल में त पूरी दुनिया खे ख़बर आहे त पाण हिन वक़्तु किथे वेठा आहियूं प्यारो मुमताज़ मौलाई साहब सां गॾु प्यारो मुश्ताक सरकी साहब ऐं काफ़ी तइदाद में दोस्त बि असां सां मौजूदु आहिनि हेठ हुन में नहीं तूं हेठ हेॾे हाँ हाँ बस ॿिन्ही जो आई कांटेक्ट वञे सही हूंदो दरवाज़ा बंद कर बाबा ओके है साईं ओके सर ये फोन वोन बंद कयो साइलेंट कर छॾियो सभिनी खां पहिरियां जेके बि दोस्त ऑनलाइन वेठा आहिनि ऐं उन खां वधीक मुमताज़ मौलाई साहब साईं सलीम चांडियो साहब ज़ामिन अली साहब ऐं असांजी जेका ॿी संगत आहे रिंद साहब त उन्हनि सभिनी खां हथ ॿधी माज़रत मां तमामु थोरो देरि आयो आहियां ऐं इहा इन जो सबबु ऐं वजह बि आहे त दोस्तनि जो प्यारु आहे तव्हां ॾिसंदा हूंदा त चपे चपे ते ऐं जेतिरनि इस्तक़बाल कयो उन खां ॾहण ते माण्हुनि खे नाराज़ करे मां आहियो आहियां ऐं इहे ई वास्ता न बाबा हो निंड न पइजी वञे मां होॾे वञा थो त इन ते बख़्श थी त सभिनी खां पहिरियां जीअं ई इशू थियो इन ते त ॻाल्हाइण बि मुनासिबु न आहे मूं पहिरियों ई जेका पोस्ट रखी ऐं जीअं मुमताज़ भाउ असांखे अप्रोच कयो या उमीद सम्झी पंहिंजो भाउ सम्झी ख़ुदा थो ॼाणे साईं मां तव्हां वटि कॾहिं न आयो आहियां न कॾहिं असां चांहि पीती आहे ऐं न हिन महिल ताईं मुमताज़ मौलाई साहब जो नंबर मां वटि को सेव आहे मूंखे इहा ख़बर आहे त हफ़्ते में अलाए कहिड़े भोग को नंबर मटाईंदो आहे
अलाए घणियूं फ़ोनूं ईंदियूं अथसि, अलाए छा ईंदो आहे, त इन जे लाइ मां को नंबर बि सेव न कयो आहे। पर जॾहिं बि कंहिं बि दोस्त ते तव्हां जेकॾहिं गैरतमंद आहियो, को ॾुखियो वक़्तु अचे थो, पोइ तव्हांजो फ़र्ज़ु थो बणिजी वञे, त हिन उमेद सम्झी ऐं मां उन वीडियो खे पोस्ट करण खां अॻु जेके बि लाॻापियल अख़्तियारियूं हुयूं उन्हनि खे मां अप्रोच कयो। उहो भल DIG लाड़काणो हुजे, SSP लाड़काणो हुजे, या DIG हिकिड़े ज़िले ज़ोन जो कराची जो हुजे, या उन ज़ोन जो SSP जे मां नाला बि नथो खणां, छाकाणि त इन ते वॾी अॻभराई थी आहे। हाणे ॾिसो, मूं पहिरियों ई चयो त असां सिंध जा माण्हू गैरतमंद आहियूं। असां जूं ज़ातियूं, असांजा क़बीला हिकिड़े अमीन आहिनि, मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि जा, पंहिंजे तहज़ीब जा, पंहिंजे रिवायतुनि जा। असां वटि इहा कॾहिं बि रिवायत न आहे रही त घरनि जे मसइलनि खे असां कंहिं ॿिए धारे सां बि डिस्कस न आहियूं कंदा। इवन असां थाणनि ते वञण खां घबराईंदा आहियूं त इहे मामला डिस्कस न थियनि, चौदीवारी में तक़दुस पामाल न थिए, उहे अंदरि रहनि। डिसएग्रीमेंट सभिनी जा हूंदा आहिनि, तलाक़ूं अलाए घणनि खे थींदियूं आहिनि, अलाए घणा वठंदा आहिनि। तव्हांखे अगरि डाइवर्स रेशो ॾिसणो हुजे त सुबुह जो वञी अदालतुनि में बीहो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त 6 महीना बि शादी न थियल, जिते अंडरस्टैंडिंग न आहे। किथे किथे 20 सालनि खां पोइ बि तलाकुनि जा मामला अदालतुनि में अचनि पिया। त इहो हिकिड़ो मुआशिरे जो जुज़ आहे जंहिंखे असांखे क़बूलणो आहे। पर हाणे हिन मामले खे हिन वाहिद हिकिड़ी तलाक आहे, वाहिद हिकिड़ी इशू आहे जंहिं ते सॼी सिंध में हरू भरू हिकिड़ो बहस शुरू थियो आहे। माना नॉन इशू खे इशू बणाए पियो वञे, जिते सिंध में ॿिया एॾा वॾा मसइला आहिनि, जिते सिंध जो माण्हू बेरोज़गारी, बुख, बदहाली खे मुंहुं पियो ॾिए। सॼी दुनिया में किरोना जो वायरस आहे, सिंध उनखे भोॻे पई, मुंहुं पई ॾेई चैलेंजिस खे। कारोबार तबाह आहिनि, माण्हू मरनि पिया, फेडरल ऐं प्रोविंशियल हुकूमतनि जी बेहसी साम्हूं आहे। उन सॼे मामले में अहिड़े नॉन इशूज़ ते जेकॾहिं को कमेंट थो करे, मां सम्झां थो उनजो बि ज़मीर मुअल आहे, उनजी बि गैरत मुअल आहे। मां त हिन मामले ते ख़ुदा थो ॼाणे त मां न लाइव अचणु चाहियां, न मां हिन ते डिस्कस पियो करणु चाहियां। पर उहे शरपसंद जिन जी असां निशानदेही करे चुका आहियूं, मां तव्हांखे थो ॿुधायां, तव्हांखे ख़बर न हूंदी इन गेम जे पुठियां केरु आहिनि। असां उन्हनि खे बाइकादे ॿुधाइण था चाहियूं त मुज़फ़र मुग़ेरी नाले हिकिड़ो अमर आहे, हिकिड़ो राहिब तुनियो आहे, 3 नाला ॿिया आहिनि, मां उहे नथो खणां, छाकाणि त तव्हांजी असां ऑफिशियली सर्विलेंस शुरू कराए छॾीसूं, तव्हांजे नंबरनि जी, तव्हांजी लह विचड़ जी ऐं तव्हांजी समूरी साज़िश जी। त तव्हांखे जल्द सरप्राइज़ मिलंदो त कहिड़े माण्हू खे गुमराह करे, छाकाणि त हू असांजी जेका न्याणी आहे मेंटली डिसऑर्डर्ड माई आहे, माना हुनजो ज़हन कमु नथो करे। पाड़े वारा हुनजा ॿुधाइनि पिया, मां हुन ॾींहं खां कमु पियो कयां त हिन जे हिकिड़े पुट जी डेथ थी, त हीअ विच में वेचारी घिटियुनि में पई घुमे, कचिरो पई बेड़े, मसे मसे उहा वञी रूटीन लाइफ ते आई आहे, पर हुनजो ज़हन अञा ताईं कमु नथो करे। त उनखे जॾहिं तव्हां फीड कंदा ग़लति शइ, त उहा इहा विसारे छॾंदी त मां पंहिंजी न्याणी जे ख़िलाफ़ु थी ॻाल्हायां, या मां पंहिंजे घर ऐं पंहिंजे नंगनि जे ख़िलाफ़ु का नॉर्मल ख़ातून औरत नथी ॻाल्हाए सघे। इन मां ई साफ़ ज़ाहिर आहे, भल असांजा इंतिहा पसंद ते वञी जेको आहे इख़्तिलाफ़ पहुचनि, पर का बि नॉर्मल अमड़ पंहिंजे नौजवान न्याणी जे लाइ कॾहिं ग़लति नथी ॻाल्हाए सघे। कुझु बि केॾी बि दुश्मनी जो मयार इंतिहा पसंदि छो न हुजे, इहो आम ज़हन क़बूल करे थो। पर उनखे जेके बछींदड़ आहिनि, जेके साज़िशी आहिनि, जिन स्क्रिप्ट लिखियो, जिन हिकिड़ा वेस्टेड मफ़ाद यानी उन्हनि जा पंहिंजा जेके ज़ाती मफ़ाद, उन्हनि पंहिंजी हिकिड़ी अहमकाना सोच वसीले हिकिड़ी दुनिया क़ाइमु कई त शायदि को रीवो वठंदासीं मुमताज़ मौलाई खां, शायदि को घरु वठंदासीं, शायदि हीअं कंदासीं त हीअं थींदो, शायदि अॻु जीअं हिनखे ब्लैकमेल कंदासूं त अची वेही रहंदो, शायदि ही दाह न कंदो। पर यार जॾहिं माण्हू खे तव्हां ब्लैकमेल करे 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 दीवार सां लॻाईंदा त उहो हिकिड़ो फाटंदो आहे माण्हू, ऐं हिन जी गैरत, हिन जी कावड़, हिन जो गुस्सो, इहो हिकिड़ो फितरी रद्द अमल आहे।
उन औरत जे लाइ न आहे जंहिंसां हिन जी ज़िंदगी गुज़री आहे, उन घरेलू ख़ातून सां बि न आहे। हिन जी कावड़, हिन जो गुस्सो, हिन जो उभार जेको आहे कावड़ जो, उहे शरपसंद आहिनि जेके हिन खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ब्लैकमेल कंदा आया आहिनि। छा हिन जो इहो ॾोह आहे त काटन पाए थो, सोनी चेन पाए थो, पंहिंजे बचनि खे सुठी तालीम ॾिए थो, सुठे घर में रहे थो, सुठो खाधो खाए थो? इहा दुश्मनी आहे? छा तव्हां ॾींहुं राति इहे साज़िशूं कंदा त हीउ माण्हू कीअं लेटंदो? पहिरियां बि हिकिड़े टके जे मामले में कूड़ी एफआईआर में नामज़द करे 65 लख खां मथे रुपया त हिन को दाबा धमकियूं ॾेई ब्लैकमेल करे उहे फुरिया। हिन जी शराफ़त हुई, उहो बर्दाश्त कई त तव्हांखे दग मिलियो। जेकॾहिं इहो बि ख़ामोश थी करे हुनजो मुतालबो पूरो, मुतालबो छा आहे? टके जा माण्हू टके विकिणा, 2 लख 2.5 लख छा आहे? 5 लख छा आहे? बकोल माई जे चलो यार, छा आहे 5 लख? 5 लख त पाण बि न ॾींदो, हिन जी मिसकाल ते अची वेंदा। पर इहो सिलसिलो त पोइ अञा वधंदो। अॼु हुन कयो, सुभाणे ॿी दावेदार बीहंदी। असांजे मुआशिरे में सिन्फ़ नाज़ुक खे, मुख़ालिफ़ जिन्स खे तमामु घणी अहमियत आहे। इहो अलमियो आहे असांजो। औरतुनि जे लाइ असां वटि इज़तूं रहियूं आहिनि, असांजूं माइरूं भेनरूं आहिनि। पर हर उहो माण्हू जेको सोशल मीडिया यूज़ थो करे, सोचे मामले जी नोवियत कहिड़ी आहे, मामले जी हसासियत कहिड़ी आहे, मामले सां कहिड़ा मनफ़ी असर कंहिंजे ज़िंदगियुनि ते कीअं पइजी सघजनि था। तव्हां पंहिंजी भेनरुनि न्याणियुनि खे साम्हूं रखी सोचो हिकिड़े लम्हे जे लाइ, जेके कमेंट्स कयो पिया त हीउ एतिरो मजबूर थियो, ही ख़ानदान जो कॾहिं उहा न्याणी ज़िंदगी में कंहिं पाड़े वारा था चवनि, असांजे घर बि न आया शादी गमी में, उहा न्याणी असांजी एतिरी मजबूर थी पंहिंजे वालिद जी हालत ऐं कैफ़ियत ॾिसी उनखे हिन नेट ते फेसबुक ते अचण जी ज़हमत करणी पई, मजबूर कयो वियो एतिरो। इहे कैफ़ियतूं अॼु हिन सां आहिनि, सुभाणे मूंसां थींदियूं। जेकॾहिं असां इन्हनि सिलसिलनि खे सोशल मीडिया ते वेही करे फ़ैसिला ऐं अदालतूं लॻायूंसीं त पोइ कंहिंजो नंग महफ़ूज़ न हूंदो। इहो जेकॾहिं हिन जे लाइ को खॾो खोटे थो त सोचे छॾे। इहे फेक आइडियूं, इहे मामला, इहे ग़लति तरीक़े सां मासूम ज़हननि ऐं इन्हनि कचे ज़हननि वारी औरतुनि खे इस्तेमालु करणु पोइ हर को तयारु थी वेंदो। जेकॾहिं टिकटॉक ते का औरत 5000 में हिकिड़ी वीडियो ठाहे थी त 10,000 में कंहिंजे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदी, पोइ त हर घर तबाह थी वेंदो। त इन सिलसिले खे ख़ासि तौर ते जेके सोशल मीडिया यूज़र्स आहिनि, त ख़ुदारा घरनि जा मामला कंहिंजा बि, हिन माण्हू खे छॾियो, हाई प्रोफाइल माण्हू आहे, शोबिज़ जो माण्हू आहे, हिन खे छॾियो, पर कंहिं आम झूपड़ी वारे जो बि को मामिलो जेकॾहिं घर जो अचे त सोशल मीडिया ते डिस्कस न कयो, उनजी हौसला अफ़ज़ाई न कयो, बुग़्ज़े मुमताज़ बोलाई में न कयो, हुबे ज़रीना में बि न कयो। इहा सलाह ॾियो त वञो, इहो तव्हांजे घर जो मामिलो आहे। इन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ फोरम्स मौजूदु आहिनि असां वटि, अदालतूं आहिनि, थाणा आहिनि। हाणे त वूमेन थाणा आहिनि, औरतुनि जा अलॻि मॉडल थाणा आहिनि, अलॻि लेडीज़ स्टाफ आहे। जेकॾहिं तव्हां सची आहियो त वञो लाॻापियल फोरम ते। ही फोरम न आहे, न मूं वटि अथॉरिटी आहे, न हिन वटि अथॉरिटी आहे। हिते रुगो पटका धूड़ था थियनि, इज़तूं उछालियूं वञनि थियूं। त मां तमामु दिलि आज़ारी ते जेका तकलीफ़ हिन ख़ानदान खे पहुती आहे, उनजो अज़ालो मुमकिन न आहे। जेको न्याणी जो लुड़क किरियो उहो वरी वापसि न ईंदो, उनजी का बि क़ीमत न आहे, न वरी असां क़ीमत अदा करे सघूं था। ॿई न्याणियूं, अदी ज़रीना बि ऐं साईं जी न्याणी बि, असांजा नंग आहिनि, असांजूं इज़तूं आहिनि, पर असांखे ॿिन्ही सां हमदर्दी आहे। अल्टीमेट हिन सॼी जंग खां बि पोइ उन औरत खे अची वेहणो आहे त मुंहिंजो ही हक़ आहे, मुंहिंजो ही हिसाबु आहे, मुंहिंजो ही हिसाबु किताबु आहे। उनखे कंहिं न कंहिं फोरम ते वेहणो आहे, भले उहो अदालत सॻोरी हुजे, भले उहे थाणा हुजनि। सोशल मीडिया ते कॾहिं कोई थोरी विहारे जिरगो कंदो फ़ैसिलो, त इहो सोचो। तव्हां मुमताज़ मौलाई सां, मुश्ताक सरकी सां जंग करे सघो था, पर असांजे नसीब सां नथा विड़ी सघो। कई माण्हू हेठां खां मथे आया आहिनि,
ऐं तव्हांजूं पाण मुरादियूं दुश्मनियूं जनम वठनि थियूं। असांजो त ॾोह न आहे, असां ते अलाह राज़ी आहे। ही शोहरत ही छो केरु नथो ख़र्च करे किरोड़ रुपया त माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि। त इहो मुंहिंजे हिन जे हथ में न आहे, तव्हांजे हथ में न आहे। तव्हांजे हथ में हुजे त जेके असांखे गारियूं कमेंट्स मिलनि थियूं इनजो बस हुजे त असांखे घुटा ॾेई क़तल करे छॾनि, पर रब पाक इहो जॾहिं चाहींदो त हिन मामले में नाला खयां आहिनि। ऐं ही मूं नाला ईअं न खया आहिनि, इहे नाला असां कानूनी तौर ते ॾिना आहिनि। साईं खे बि ख़बर न हूंदी त साज़िशी माण्हू केरु आहिनि। जॾहिं असां फ़ोन कढियासीं, जॾहिं CDR निकिता, जॾहिं मामला साम्हूं आया, हेॾो जदीद दौरु आहे। तव्हां महीनो कहिड़ो पहिरीं चेट कई राति जो 2 बजे WhatsApp ते मूंखे वठो, मां तव्हां कढाए ॾेई छॾियां। हीउ उहो दौरु थोरो ई आहे त असां पाण खे इन ख़ुशफ़हमी में था रखूं त मां जेको हराम पाई साज़िशूं कंदुसि, मां बची वेंदुसि, माई अॻियां हूंदी उहा बदनाम थींदी ऐं विढ़ंदा पाण में। अड़े बाबा, भुट्टे साहब खे बछ वारे केस में फाई आई। हे को मामूली मामिलो न आहे, कानून मौजूदु आहे। 2 इहे नाला खया आहिनि, 3 ॿिया आहिनि। इन्हनि खे अनक़रीब जेको आहे कानून पंहिंजी हरकत में आणे इबरत जो निशान बणाइण वारो आहे त जीअं ॿिए जे घर खे असांजे ॿियनि मुल्कनि में डिफॉर्मेशन जा जेके बाइलाज़ आहिनि, कानून मौजूदु आहिनि, इंडिया में जेकॾहिं WhatsApp ते या Facebook ते तव्हां कंहिंजी इज़त ते हमिलो कयो, तमामु घणी सख़्तु सज़ा आहे। हिकिड़े मिंट में दहशतगर्दी एक्ट तहत उते FIR थी थिए। हिते हाणे FI एक्टिव थी वई आहे। हे जेका जेकॾहिं जज साहब जी वीडियो आई, मलक साहब जी, उन खां पोइ तमामु घणी सख़्ती थी आहे। ही माण्हू सम्झनि नथा त मौलाई साहब जे घर अचणु, उन जे तॾे ते अचण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त जेके बि इन सॼी साज़िश में मुलविस आहिनि उन्हनि खे असां कानूनी तरीक़े सां मुंहुं ॾियूं पिया। अनक़रीब रिज़ल्ट तव्हांखे साम्हूं ईंदो। ॿियो, मां चैलेंज थो कयां त उन न्याणी सां जेकॾहिं असां 4 चङा हली वेंदासीं त उनजो इहो रवैयो हूंदो ई न। छो जो ठाहिण वारा जॾहिं करे वेंदा न, पोइ उहा इहा ई असांजी न्याणी इहे ॻाल्हियूं न कंदी। कॾहिं तलाक जी ॻाल्हि, कॾहिं घर जी ॻाल्हि, कॾहिं 5 लख जी ॻाल्हि, कॾहिं मां तलाक याफ़्ता न आहियां, कॾहिं मां शादीशुदा न आहियां, कॾहिं मां शादी न कई। त इन जे पंहिंजे वीडियोज़ में तज़ाद आहे। त उन मामले खे सेंसिबिलिटी सां, तमामु फ़हम दानिश सां वेही करे हल करे सघिजे थो। पर अदी जे लाइ असां वटि इज़त आहे, अदी जे लाइ असां कॾहिं न कुझु ग़लति ॻाल्हाईंदासूं। इहो न त साईं जी घरवारी रही आहे, पर उहो सिंध जी न्याणी आहे, उनखे बि अजरक पाराईंदासूं। पर जेके साज़िशी आहिनि, जेके पराया घर तबाह था कनि, जेके इहो ठरो चवंदा आहिनि, छा मां त पींदो बि न आहियां, तव्हां ॿुधायो छा हूंदा? ठरो आहे, ब्लैक लेबल उहे त बंदि आहिनि किरोना जे करे। त इहे पी करे पाण खे वॾो को दानिश्वर, अदीब, शाइर, डायरेक्टर, गुंडो सम्झनि था ऐं उहे वेठे वेठे हरकतूं करे उनखे ख़बर न आहिनि जा नतीजा केॾा ख़तरनाक था अचनि। हिन न्याणी जो इहो वीडियो बान घणनि जूं दिलियूं जोड़े चुको आहे। हिते जेके वेठल आहिनि या जेके ॾिसनि था, पंहिंजी भेण खे साम्हूं रखी हिकिड़े लम्हे जे लाइ तसवुरु कयो इहा सूरत हाल मूंसां थिए। मां चाहींदुसि कॾहिं मुंहिंजे घर जो नंग अची हथु ॿधे मूंखे। असांजा ज़मीर, असांजी गैरत एतिरी मोल आहे जो पोइ बि असां हिनखे बजाए जो काम डाउन कयूं, ठारियूं मामले खे ख़तमु कयूं। त तव्हां वटि अचण जो मक़सदु साईं दिली तौर ते नियत इहा आहे त तव्हांखे इहो असां हौसलो ॾियणु आहियूं, इहो अहसासु ॾियारणु आहियूं पंहिंजी न्याणी खे त समूरी सिंध तव्हां सां गॾु बीठल आहे। तव्हां पाण खे अकेलो न सम्झो। इहे टके जा माण्हू हूंदा आहिनि, इहे पैसनि ख़ातिर पंहिंजे घरनि जे मामलनि खे ॿाहिरि वठी खणी ईंदा आहिनि डिस्कस करण खां। त उन्हनि ते मयार न। तव्हांजी शाइरी लाइ गाना आहिनि त मुड़ुसु हुजे, दुश्मन बि मुड़ुसु हुजे त मज़ो ईंदो। त इहा त मुआशिरे में रुटीन जी अकासी आहे, इहा जेका आम सादे लफ़्ज़नि वारी शाइरी आहे। बाबा मां जहिड़ो माण्हू बि लतीफ़ साईं सरकार जी शाइरी नथो सम्झी सघे, असां में उहो न आहे अकुल। पर उहा ई शाइरी जेकॾहिं सादी लफ़्ज़नि में असांखे सम्झाईंदो त हाणे उहे अजीब आहिनि इहे लफ़्ज़ शाइरी जा। त
पोइ को कीअं थो सम्झे, को कीअं थो सम्झे। सोच ते डिपेंड सोच ते डिपेंड करे थो। त जेकॾहिं मां इंग्लिश में किस चवां त कंहिंखे घटि ख़राबु लॻंदो, जेकॾहिं मां सिंधी में चुमी चवां त चए थो उघाड़ी शाइरी आहे। त हाणे असांखे सोच मटाइणी पवंदी, असांखे पंहिंजा मिज़ाज मटाइणा पवंदा। बाबा जेकॾहिं घटिया शाइरी थो करे या घटिया गाना थो ॻाए त तव्हां न ॿुधो, मां न ॿुधां, पर हिन जी फॉलोइंग त आहे न, पर उन अक्सरियत जो तव्हां एतिराम छो नथा कयो। जेकॾहिं मूंखे को फॉलो थो करे, मुंहिंजी तकरीर तव्हांखे पसंदि न आहे, मुंहिंजो मिज़ाज तव्हांखे पसंदि न आहे, तव्हां न ॿुधो। तव्हां त बार बार मुमताज़ मौलाई जी वाल ते था अचो, झाती पाण छा अथसि, नओं गानो कहिड़ो आहे, नई शाइरी कहिड़ी आहे। अड़े बाबा छॾे ॾियो, वञी तव्हां ॿियनि खे ॿुधो, हिन खे हिन जे माण्हुनि में ख़ुशि रहणु ॾियो। त इख़्तिलाफ़ थी सघनि था, इस्लाहूं थी सघनि थियूं, सलाहूं थी सघनि थियूं, तजवीज़ूं थी सघनि थियूं, जेकॾहिं पाण तव्हां चाहियो त। बाक़ी शरअंगेज़ी जी उमिरि ई 3 ॾींहं हूंदी आहे। ख़ुदा हिन सोशल मीडिया जी शैतानी जी उमिरि 3 ॾींहं आहे। 3 ॾींहं सोशल मीडिया ते वायरल थींदी, डिस्कस थींदी, ख़तमु। पोइ छा आहे, तव्हांजा तालुक ख़राब था थियनि, तव्हांजो रिश्तो थो टुटे, तव्हांजूं तबाहकारियूं थियूं थियनि, इन जो इज्तमाही नुक़सानु सॼी सिंध खे थो थिए। ही माण्हू धाड़ियल थिए त केतिरो ख़तरनाक थींदो, सोचो हिकिड़े मिंट जे लाइ। भुंग जे लाइ बि रिआयत न कंदो, जीअं फंक्शन जे लाइ न कंदो आहे, सख़्तु आहे। त अहिड़े माण्हू खे असां धाड़ियल थियणु न ॾींदासूं। हिन माण्हू जी ख़ुदा न ख़ास्ता ख़ुदकुशी, उन्हनि लखे माण्हुनि जी ख़ुदकुशी आहे जेके हिन सां मोहबत कनि था। ख़ुदा थो ॼाणे साईं, थियणी न ॾींदासीं। ॿुधो, मुंहिंजा जेके दोस्त आहिनि, मूंखे मूंसां जेके मोहबत कनि था, मूंखे रांझाणी जे लाइ फ़ोन हाणे घटि था कनि साईं, उनजो इंसाफ़ कॾहिं थींदो? साईं मुमताज़ मौलाई सां कॾहिं इंसाफ़ थींदो? त इहा सोच आहे, इहा बेचैनी आहे। मुंहिंजो नंढड़ो भाउ आफ़ाक़ सरकी, हे सुम्हंदो 11 बजे आहे, क्रिकेटर आहे, सवेर उथंदो आहे, 5:30 था थियनि, अदा चए मुमताज़ वटि पहुते, असांजा फैन आहियूं, मोहबत था कयूं। उमेद अली लुंड जंहिंजे हाणे हुयासीं, चई साईं ख़ुदा जे वास्ते रिज़िक पियो थिए अॻियो, ओॾे ज़रूरत कुझु कर। ईअं लखे माण्हू, कंहिंजा कंहिंजा। वली मोहम्मद राहिमू साहिबु जूनियर वेठो आहे असां वटि, हिन चयो साईं मानी पोइ खाईंदासीं, पहिरियों साईं वटि हली मसइलो हल, इहो आवाज़ु ठाहे हुनखे हौसलो ॾियूं त भाउ तूं हुकुम कंदे, तो वटि हज़ारे माण्हू हिन घिटी में इलाइक़ो तुंहिंजो भरिजी वेंदो। तूं हुकुम कंदे, जेको हुकुम कंदो तव्हां, त सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे। ही घरेलू मामला आहिनि, ऐं हिन ते जेको बि कंदो अॻिराई बच शैतानी, उन ते एतिरी लानतान थींदी जो कंहिं घिटी घर ऐं पाड़े में निकिरी न सघंदो। सिंध सुजाग आहे, सिंध जागे पई, सिंध जो शऊर जागे पियो। त ही मुंहिंजो अचणु को तव्हां ते थोरो न आहे, मां माफ़ी थो तव्हां खां घुरां हिकु हिन लेट जी। ॿियो मां 2-3 ॾींहं खां पोइ आयो आहियां, मूंखे पहिरियों अचणु घुरिजे, पर असां पोइ बि तव्हांजे अचण खां सवाइ मां ऑफ द रिकॉर्ड न ऑन द रिकॉर्ड थो चवां। त उन पुलिस वारनि खां पुछो त असां हिननि जूं कहिड़ियूं घेरो तंग कयो त आख़िरी आहे छा, वीडियो कहिड़े मोबाइल में ठही, असांखे इहा बि ख़बर आहे, वीडियो कहिड़ी ID तां वायरल थी, किथां किथां थी, इहा बि ख़बर आहे। त हीउ जदीद दौरु आहे, ऐं एक्शन थींदे तव्हांखे नज़र ईंदो। बाक़ी सभिनी खे रिक्वेस्ट था कयूं त ख़ुदारा हिन चैप्टर खे क्लोज़ कयो, नवां ॿिया मामला ईंदा जंहिंमें इज्तमाही तौर ते सिंधियत जो भलो हुजे, सिंध सूबे जो भलो हुजे, सिंध धरती जो भलो हुजे। ही शाइर हसास दिलि हूंदा आहिनि, तमामु हसास दिलि हूंदा आहिनि। इहा ॿी ॻाल्हि आहे त शादियूं 2-2 अलाए 3-3 कंदा आहिनि, इहो हलाईंदा अलाए कीअं। हे बि वेठो आहे नौजवान, ॾेखार, हे बि वेठो आहे। त जीअं इरशाद जागीराणी ऐं वहीद हकड़े साहिब खे असां ठाहियोसीं मोहबत में, ईअं इनशा अल्लाह हे पाण में वेही रहंदा। इहा असां रिक्वेस्ट कंदासीं त 5 लख थोरो हेतिरो, साईं खे चवंदासीं 5 लख थोरो मथे चढ़, एतिरो असां करे सघूं था। त इहे मामला आहिनि, पैसा इन मां ई ज़ाहिर थियो त हीउ मफ़ाद कहिड़ो आहे। को अना जी जंग न आहे, को असूलनि जी जंग न आहे। त वक़्त सां गॾोगॾु इहा सूर जागनि था, जॾहिं पैसा ऐं खीसा ख़ाली था थियनि, पोइ हिनखे ATM कार्ड सम्झो थो त थोरो झटको ॾींदासीं। हे पंहिंजी इज़त बचाइण खां, हे पंहिंजो मयार बरक़रार रखण खां, हीउ इन्हनि मामलनि में नथो पवणु चाहे, पर हाणे जॾहिं पियो आहे त हीउ बि बरोच आहे चांडियो, इहे ॻोल्हिया न लभंदा। त असां तव्हां सां गॾु आहियूं साईं, को बि हुकुम हूंदो। ॿ मिंट असां बि वठंदासीं। हा,
साईं बियो हाले ख़तमु थी लाइ हाले हालो हाले ॻाल्हाए हा साईं छा त मुश्ताक साहब मां पंहिंजी जॻह ते ईअं न आहे त को मां तव्हांजे साम्हूं को मज़लूम थी आयो आहियां मुंहिंजी हर हक़ीक़त मां तव्हांजे साम्हूं रखंदुसि ॾिसो हीउ जरगो या हीउ ठाह उहो न आहे जो ठीकु आहे मुंहिंजी घरवारी आहे मूंखां 5 ॾींहंनि जे लाइ नाराज़ थी वई आहे मुंहिंजी इख़बार गवाह इख़बार कढी आहे 2005 में मूं हिनखे तलाक ॾिनी आहे इबरत इख़बार गवाह हींअर बि मूं वटि पई आहे जंहिंमें हुनजो पंहिंजो बयानु आहे त 2006 में पंहिंजो बयानु आयो अथसि त मुमताज़ मौलाई मूंखे 2005 में तलाक ॾिनी आहे मूंखे मौत मार धमकियूं थो ॾिए उहा इख़बार गवाह आहे 2006 खां वठी 5 खां वठी ब्लैकमेलिंग हींअर ताईं मूंखे थींदी आई आहे सिर्फ़ु परदो पंहिंजे रखण लाइ पंहिंजी इज़त पंहिंजे घर जी इज़त पंहिंजे ख़ानदान जी इज़त बचाइण लाइ मां कॾहिं बि इन ॻाल्हि ते पोइ जेको हाल रहियो आहे जेको सिस्टम रहियो आहे मां पंहिंजे अंदरूनी तरीक़े सां हिननि खे ॾींदो आहियां चुप कराईंदो आहियां हींअर मुंहिंजी नंढी जो रिश्ते जी वजह सां हिननि मूंखे वॾे चक जे लाइ ब्लैकमेल कयो हा जंहिंजे करे मां मजबूर थी पोइ पंहिंजी न्याणी बि मुंहिंजो बयानु ॾिनो ऐं मूं बि मूंखां बि जेके मुख़फ़ वरिता विया मूं बि ॾिना अॼु तव्हांखे मुख़फ़ इहो ॾियां थो मतिलबु मां इन औरत खे ज़िंदगी में रखी नथो सघां ठीकु आहे तव्हां मुंहिंजा वॾा आहियो क़ाबिल एतिराम आहियो तव्हां असांजो सिंध जा लीडर आहियो ऐं हिकिड़ा न साईं अलाह तव्हांखे हयाती ॾिए तव्हां हिकु सिंध जा जाखुड़ींदड़ इंसानु आहियो तव्हां वरी बि जेको फ़ैसिलो रखंदव मां हुनखे ॾींदुसि पर उहा आख़िरी ब्लैकमेलिंग हूंदी कोर्ट जे थ्रू हूंदी ऐं लिखत में हूंदी हेॾी सिधी ॻाल्हि कयमि तुंहिंजी मिस कॉल माना मूंखे मिस कॉल ॾे या चटी मां ई भरंदुमि साईं बिल्कुलु कंदासीं शायरी में मुंहिंजो नालो ॾिसो हुनजी औकात जी ख़बर तव्हांखे चवे मुश्ताक सरी कराची वारो तव्हांजा ॾोह ॾंड बि असां भरंदासीं न न तव्हांजी दिलि आज़ाद थिया असां उनजे लाइ आहियूं पर ही आख़िरी ब्लैकमेलिंग हुजे उन्हनि जे तरफ़ां ऐं उहे माण्हुनि खे असां कोन बख़्शींदासीं तव्हां बि न बख़्शो जिन माण्हू मूंखे जेको ग्रुप टोलो आहे ब्लैकमेलिंग वारो उन्हनि खे कॾहिं बि न चवंदासीं कुझु नाला मूं वटि बि आहिनि मां तव्हांखे खुफ़िया तौर ते तव्हांखे ॾींदुसि मुंहिंजो मौक़ुफ़ इहो आहे बाक़ी सॼी सिंध मां जेको रिस्पॉन्स आयो आहे कुझु मनफ़ी आयो आहे मेजॉरिटी में अक्सरियत में तव्हांजे मदान जो असां जहिड़े माण्हुनि जो तव्हांजे हक़ में आयो आहे उन्हनि जे लाइ छा तासुर आहे दिलि जा कर इहो माण्हू न थिए ॾिसो न मायूस न थिए तलाक जी ॻाल्हि ते अचे थो माण्हू त हीअ असां आर्टिस्टनि ते छो वांगुरु आहे इमरान ख़ान तलाक ॾेई छॾी हुनजी माउ ई हुनखे गारियूं ॾींदी पई अथे उन लाइ इशू न आहे हुन त साल में तलाक ॾिनी मुंहिंजे ख़्याल में मूंखे 15-16 साल थिया आहिनि जेके कंहिं इंसान सां मुंहिंजी ज़िंदगी नथी हली सघे त मां तलाक ॾिनी जेका क़ुर पाक में लिखी वई आहे जेका हदीस मोहम्मद मुताबिक़ आहे पोइ इहो मुंहिंजो कहिड़ो जुर्म आहे जो अॼुकल्ह उहे जेके माण्हू मूंखे घटिया घटिया लफ़्ज़ लिखनि पिया उन सभिनि जूं आइडियूं मूंखे नोट आहिनि ऐं उहे ई हुन जा तक़रीबन सहूलियतकार आहिनि इनशाला उहे मंज़र आम ते जल्दी ईंदा तव्हां जहिड़नि भाइरनि जो साथ हूंदो त अच्छा हाणे अॼु खां पोइ इनशाला सॼी सिंध खे अपील आहे त हिन टॉपिक खे कयो क्लोज़ जेकॾहिं गैरतमंद बाज़मीर आहियो त बाक़ी पंहिंजी तव्हां रूटीन लाइफ जारी रखो ऐं हौसलो रखो त इहे आङुरियुनि ते ॻणण जेतिरा शरपसंदनि जी का बि हैसियत न हूंदी आहे तव्हां हिननि ते तवजा न ॾियो मूंखे जेके गारियूं मिलनि थियूं शायदि तव्हांखे घटि मिलंदियूं हूंदियूं मां हाणे सिंधी में चवंदा आहिनि डीठ थी वियो आहियां मूंखे फ़र्क़ु नथो पए उहो पाण मथो हणी अची मुंहिंजे इस्तक़बालनि में मिलनि था साईं मां तव्हांजी ॻाल्हियुनि मां माफ़ी थो घुरां मां चयो त मां त कुझु न कयो त तव्हां पंहिंजी शाइरी पंहिंजे फ़न ऐं पंहिंजे मदान खे मायूस न कयो ख़ुशि थियो ऐं मूंखे लॻे थो धाड़ेलनि में बि हिकिड़ी ख़ुशी जी लहर हूंदी त अचे थो साथी वधे थो हाणे वरी उन्हनि खे मायूसी थींदी इहो ऐलान वापसि ख़ुदकुशी हराम आहे ख़ुदकुशी न करणु ॾींदासीं कम से कम इहो मूंसां इंसाफ़ थियो वञे ऐं इहा ॾिसो हिकिड़ी शइ मां पंहिंजी ज़िंदगी में रखणु नथो चाहियां तव्हांजो वॾा आहियो उनखे ॼाणी सम्झी उनखे जेको ॼण चाहियो था मुंहिंजा सभु गुनाह मुंहिंजूं गिलाऊं सभु उनखे माफ़ आहिनि क़यामत ताईं उन खां पोइ बि जेको तव्हां चवंदव बाबा हुनखे अजो न आहे 5 रुपया हुनखे ॼणा आहिनि तव्हांजे थ्रू ॾींदुसि ऐं कोर्ट जे थ्रू मूंखे लिखाराए ॾींदव त वरी ब्लैकमेलिंग मूंखे न थींदी इहा ब्लैकमेलिंग मूंसां 2005 खां हली आहे 2020 ताईं हलंदी थी रहे उहो सॼी सिंध ॾिसे पई सिंध जो शऊर ॾिसे पियो मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्रा ॾिसनि पिया हीअ हिकिड़ी वॾमाणपे जी ॿीहर हिन मुज़ाहिरो कयो आहे वॾो
त हिन ऑफर या ॾेई छॾी त बाबा मां नथो रखणु चाहियां, इहा आख़िरी ब्लैकमेलिंग हुजणु घुरिजे। त वरी बि सॼी सिंध तव्हांखे क़दुरु जी निगाह सां ॾिसे पई। तव्हांजो इहो आला ज़र्फ़ी जो हिकिड़ो ॿियो मिसाल आहे साम्हूं, त एॾे वॾे गंद थियण खां बाद बि तव्हां उन ते एतिरो उनजो ख़्यालु रखो था। जेकॾहिं उनखे कुझु खपे थो, जेकॾहिं नियत या लालच अथसि, तव्हां पोइ बि हथ रखी अलविदा कयो था उनखे उन ख़ुशी सां, त जेका हुनजी जाइज़ घुर आहे, ज़रूरत आहे, ब्लैकमेलिंग में न। पर हीअ जेका सिंध तव्हां वटि वेठी आहे सॼी, तव्हांजे सर जे लाइ, पंहिंजे बिल्कुलु। सिंधियुनि जे लाइ ही त तव्हांखे असां पोइ बि जस था ॾियूं, ऐं उन में असां बिल्कुलु उनखे बि अपील कंदासूं त बजाए जो तूं कंहिं शरपसंद जे चवण ते इहो सॼो गंद करे, बजाए जो तूं इन सॼे मामलनि में ब्लैकमेलिंग करे, पर हिन जा मुख़्तलिफ़ इज़त वारा तरीक़ा बि आहिनि, ऐं इज़त वारे माण्हुनि सां इज़त वारे तरीक़े सां ई राब्ता कबा आहिनि, हल कबो आहे मसइलनि खे। उमेदु आहे त हिन गुफ़्तगू खां पोइ त जवाज़ बचे ई नथो को बि जंग जो, कंहिं बि इन शरपसंदी जो। जेका हुनजी ग्रीवेंस आहे, जेका हुनजी ॻणती आहे, जेका हुनजो स्ट्रेस आहे दिमाग़ी, उनजो हल पाण ई मुमताज़ मोलाई ॾेई छॾियो। त बाबा जेका बि उहो चाहे थी हुन रस्ते सां उहो न मिलंदसि, हिन रस्ते सां पोइ बि हिन अखियूं हेठि करे सिंध खे मान ॾींदे ओबलाइज कयो आहे। अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे। त असां तव्हां सां हर क़दम ते, हर लेवल ते गॾु आहियूं। इहो न सम्झो त हीअ माण्हू ब्लैकमेल कंदा ऐं तव्हां एतिरा भज़न थींदा, तव्हां एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा, त ख़ुदिकुशी हरगिज़ न थींदी। ऐं ख़ुदिकुशी करण वक़्तु जॾहिं सोचे त सोचंदा तोसां गॾु लखे माण्हू हूंदा, सही ऐं हिन जो पुछाणो उते बि थींदई, ऐं उते बि मां अची इहे लाइव सेशन कंदोमांइ अंदरि। ठीकु आहे, त तव्हां सिंध वासियुनि जी सॼी महिरबानी, लख लाइक़। हिकिड़ो सवाल थींदो असांजो। हा पहिरियों सवाल अव्हां खां मुश्ताक सब्की साहब, बाबा माइक पे थी करे, त जीअं टी अख तइलीम आहे, त अव्हां जी पहिरीं जेका विख हुई कराची में, ख़ासि तौर ते सिंध जी दिलि में, रांझाणी शहीद खां शुरूआत थी। उन खां पोइ जेके वरी ॿी विख जेका अव्हां जी जेका सिंध में जेका हाणे हिकिड़ो क़ुर ते पाणी थो नेस्ले थो, ठीकु आहे। हा, वरी फनकार बदनाम हूंदा आहिनि। वरी न कमेंट था कयो। फनकार हरूभरू बदनाम हूंदा आहिनि। ॿी जेका विख अव्हां जी हीअ जेका शुरूआत थी आहे, टी विख अव्हां जी कहिड़ी हूंदी? टी विख हूंदी हिन जा जेके साज़िशीन उन्हनि खे सज़ा ॾियारायूं। ठीकु आहे। जेको कुझु सालनि खां वठी पूरो थियल आहे, जीअं भाउ मुमताज़ मोलाई जो कुझु साल पहिरियों न हिन जो भाउ, न हिन जो भाटियो, न हिन जो भाणिज कंहिं अॻवा छोकिरी, अॻवा बि न, माना छोकिरियूं पाण भॼी वेंदियूं आहिनि, जीअं कोर्ट में शादियूं कनि। उन खां पोइ एफआर में नालो मोलाई जो, उन्हनि माण्हुनि जो कंहिंजो बि न हुयो। मुमताज़ मोलाई साल 2 साल हाज़िरियूं काटियूं। इहो बि सबबु न आहे त रुगो को नालो विझी पैसा वठंदा। नालो विझनि था त ख़बर छपजे थी न। हिन जा कई मफ़ाद हूंदा आहिनि। माना मुमताज़ मोलाई खे विझो त ब्रेकिंग न्यूज़ हले, माना मुमताज़ मोलाई जो नालो